टंडन जिया से जहयाती। हाय हाय बसरा कटे हुजे जा पक्की मोजा फकीर फिरंदा था वतन पिया। मासी बसरा धूड़ वनी पाइन तू है तुंजा फकीर है। खबरदार मुझे फकीरन खे ये घट वध न गाला त हाणे ये मणको न भनी विझनी। तू भी खबरदार थी वडी आई है टपालण वती दी हिन हुन जी गिला कंदी। मां भी जे कदे तुंजी टंगू बनी अंडो करे न बेहारो न तो सुमर जी मां धिए नया। अड़ी तोबा कर माई तोबा मोजो कड़ो कम जो मां परवाने पापा चाहींदस। कूड़ न गालाए मासी बसरा तू रोज थी पराई गिलाऊं खणी असाई घर में पहुंची। खबरदार माई बसरा बिहर गिला कई न तो हाशिम ओफट मारे छदींदी। तोबा माई तोबा नंढा वडाई त हाणे रही कान्हे का केर पेर पाईंदो दर ते। हां ओहो कयो जो मोए चेहरे को लड़ी अचेव को मुंह खोलेव को पार करेव वतो थियूं पयूं राजन सां विढ़ंदियूं। हां बसरा कचे हुजे जा पके मोजा फकीर फिरंदा था वतन पे माखे का तहां जी कांड़ा छा। केर ससली केजी दी मां तांगे सुञाणा ही नथी। ये न चो मुंजी थी मुझो हाँ बाकी पवंदो। जदे मुंह ते कूड़ा इल्जाम लगा तो उन्हें मैंने तांजो यहाँ छो न फाटो। जदे बहादुर मुके घर मां लोंदे कढियो हुयो तने ता काते हुयो बाबा। जदे चाचा हाशिम हथियार खड़ी मुके मारण जे लाइ पियो ॻोल्हे उन्हें मैंने काते हुयो बाबा ता। अॼु जदे मुंह सुख जो साह कयो तने ताके ससी याद आई आ। सभई भी मुझे लाए मरी वया आयो सभई मुझे लाए। जने सर गुलजार या हमरा किथेन अज हाशिमारन सा खट कान थींदी वडो थिंदो। रस बंगुल खान बाहर मानू हथियारन सा बीठा सिर्फ असा के हितो निकरण में देर आई। आज दुश्मनन के बधाई तुम जने सर जी चाल अंगन भलन जो वायु बता। अज हर हालत में शामीर वाली जमीन ते कब्जो कंदस वडो कंद थिंदो। अज वहा जमीन कल ब तुंजी हुई अज भी तुंजी आ। मां ने हाशिम के उथे उफाट मारी दु बुधाई मास त गुलजार जी बोली हिकड़ी गोली। ठीक आ हिकड़ी को हिते न उते कुछ करे दिखार जार को हिते ड्राड़ियो न हण मुझे सामो बनिए ता असा सिर कुर्बान करे छडींदासी। अज जा हाशिम रहंदो जा बंगुल खान रहंदो। अज हाशिम सा हेकाणी थींदी अज उनके खबर पंदी त बंगुल खान मैदान ते रहियो आ। जने सर अज उन सा घट ना है करणी। रस बंगुल खान जीत तवा दिया तवा जो वार वंगो कोन थींदो। हवा करे त खबर है न जने सर जी चाल अंगन भलन जो वायु बताल करे छडींदी आ। वो हिते पिठा छा था कयो। हलो त हाशिम के हली जूं तड़ा हलो हलो। खैर है ना जानू। खैर ना है रेस और शात वा रेस अन्या कुछ ना है जो पर घणो कुछ थियण वारो आ। जानू बुझार तू न दे सीधी गाल कर अग में अंदरा तो हथ थियला। रेस संगत इतला नो बंगुल हाशिम सा विड़न ला पे वने। छा बंगुल जी यहां मजा अजन बंगुल सा घट न थींदी जानू। रेस मां त चवा तो सोठे के भी इतला दई छरियो फोन पे। जानू मां सोडे के इतला कया तो अचू सो। हाँ सोडा
आशम किथे आई बनीअ ते वेठो आं। थोरो होशियारी सां आशम का न हींअर बहादुर फोन कयो आहे त बंगुल पंहिंजे माण्हुनि समेत घरां निकितो आहे तोसां जहिड़े लाइ। सोडा खान बुआ खे न जॾहिं खुटी खणंदी आहे त वो शिकारनि जा घर ॻोल्हींदी आहे। अॼु जेकॾहिं बंगुल आयो न मूंखे कसम पैदा करण वारे जी ज़ात जो माण्हू इन बंगुल जे लाश खे सुञाणे कोन सघंदा। हाशम जल्दी सां तव्हां मोर्चा बंदि थी वञो। हिकु त बंगल माण्हू हाणे खुट पाण सां गॾु खयां आहिनि बारूद जा बि ढेर खयां अथई। तूं फिक्र ई न कर सोडा, तुंहिंजे अचण खां पहिरियां ई बंगुल जो लाश गिझूं खाईंदियूं। तूं अचण जी कर। हाशिम मां त पहुतुसि पर तूं पंहिंजो थोरो ख्यालु रखजांइ। चङो मां हाणे फोन बंदि थो कयां। ओ बेबी वारो कर लिक बंगुल पे हो लिक वारो कर ला लिक वारो कर। मां छा थियो तई रड़ियो तो वेठो करी को ज़िलज़लो आयो आहे छा बाहर। ओ चरी ज़िलज़लन ते केड़ो यकीन आ माण्हू मरी भी सके तो इन करे खटाए तो लिका पियो। कुछ कोन थींदो अल्लाह सही खैर कंदो तू अजाए तो वेठो लिखी। ओ चरी बंगुल लोथ माण्हू जो आयो आ आसमान दा वेण। हां मां चई छा तो विपली त न दो हाणे यो बंगुल छो आसमान सा विड़ंदो। बंगुल चवे तो जमीन मुंजिया शुम चवे तो जमीन मुंजिया पर जमीन चवे थी तो बई मुंजायो। निकुर बाहर मां चवे थी निकुर बाहर कोन बाहर निकरंदुस। ओ चरी बन्नीअ ते गोलिन जो मींहुं वसंदो। मुआ जेड़ो अलाए काथे ऐं तू इते रनन वांगुर घर में तो लिकंदो अची हाणे तोखे को हिते चे गोली लगंदी। गोली का मुंजी पुफीअ जी थी आया जो मुखे ॾिसी चवंदी ओगा परे थी भला गोली इने चवंदी त मां चने सर खे थी लॻां या कंहिं ॿिए खे थी लॻां। गोली त अंधी थींदी आहे न बेबी गोलीअ जी का ख़बर न पवंदी आहे कंहिं महिल बि लॻी सघे थी। धूड़ वञी पाए कुकड़ जो मोड़ मिलियो पाड़े मां तुंहिंजे लाइ रखियो पर जे नथो कई त मां थी वञी खावां। वेठो दिन ते ओ बेबी मां खाईंदुसि पी वेंदे मां खाईंदुसि बोरो। बंगुल खान अमन अमान खराब करण जी कंहिंखे बि मां इजाज़त न ॾींदुसि। इन करे सुठो अथई त वापसि हलियो वञ पर वञ खां अॻु में इहे ॿई मुजरिम मुंहिंजे हवाले कयूं वञ छो त असांखे बि रोज़ी करणी आहे। बंगुल खान पैसो आहे अॼु मुंहिंजो रस्तो न रोक सुभाणे तूं मालामाल थी वेंदो। सदा पलिया हिम्मत ना ये खट वती दे खट झोरे छड़ी दई अदा सुमर सत्य ना है जो थी खा हां ये खट
मूंखे कब्रिस्तान पहुचाईंदी। ईअं न चओ था भलिया, मुंहिंजी दिलि टुटी न पवे। ससुई तोखे नाराज़ न आहे। ससुईअ खे ताज़ो सदमो रसियो आहे, उन करे हुन जूं मतियूं मुझी वियूं आहिनि। ख़ुदा सुमर, को बि पीउ पंहिंजे औलाद जो दुश्मन नथो थी सघे। मां ससीअ जो दुश्मन नथो थी सघां, पर उहा मूंखे पंहिंजो दुश्मन थी सम्झे। ईअं न आहे बाबा वॾा, तूं पंहिंजे हियांव ते हथ रखी ॾिस। ससीअ जो जिगर झीर थियल आहे, हुनजी दिलि भोर भोर थियल आहे। वो पंहिंजे हवासनि में न आहे। मूंखे छॾे ॾियो, तव्हां हलिया वञो। मूंखे अकेलो छॾे ॾियो, मूंखे अकेलो छॾे ॾियो। तूं सुबुह खां मानी न आहे खाधी। जेकॾहिं मानी न खाईंदे त वधीक बीमार थी पवंदे। ज़हर सां पेट भरियो पियो, मानी कीअं खावां? राणी धीअ, त मां इहो थो करियो भई गॾिजी मानी था खाऊं। हा हा बाबा, मां खणी थी अचां। जान चने सर, इने पाण खे बचाइण जे लाइ तुंहिंजो नालो ॾिनो आहे। जेकॾहिं वज़ीर इहो कमु कयो, उनजो अहिड़ो अक्षर क़दम दुनिया ॾिसंदी हुनखे। चने सर, मूंखे पक आहे त इहो कमु वज़ीर जो आहे। चने सर, मुजन खे इहा ख़बर पइजी वई, इहा बाहि सूमर न ॾिनी ऐं इहा सॼी शरारत वज़ीर जी थी। चने सर, मुजन जो वज़ीर ते शक हो ऐं इहा ॻाल्हि मूंखे वज़ीर पाण ॿुधाई। त पोइ ठीकु आहे, अॼु राति ई वज़ीर जा हली महिमान था थियूं, जाऊंसि था साटो। अचण जी कोशिश न कजांइ, न त फुल फ्राई थी वेंदे। फुल फ्राई। छो साहब, अची मुंहिंजे पोयां पियो आई। मां त कुझु न आहे कयो। तो जेके बम्भोर खे बाहियूं ॾिनियूं आहिनि न, उहे सभु सरकारी किताब में लिखियूं पयूं आहिनि। हल थाणे ते त तोखे ॿुधायां त तो छा छा कयो आहे। मां चवां थो सिधो थी अॻियां हल, न त सिधियूं गोलियूं सीने में हणंदोसांइ। हले दफ़्ता अॻियां थी। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात पटियो पियो आहे। गिछ केॾा थो वञी, का ढूंढ ई पाई थी आहे। ढूंढ त तूं पाण बीठो आहीं, आऊं आहियां अछड़ो कबूतर। तूं मुंहिंजो मूंखे ॿुधा त तूं वञी काॾे थो? मां शहर पियो वञा बंदूक वठण। बंदूक छा कंदे, तूं का गुलेली। अरे कबूतर, सरकार मूंखे इनाम में बंदूक ॾिनी आहे, ख़बर कोन अथई छा? सरकार चरी थी आहे छा? मूंखे त ख़बर कान्हे त तो जड़े खे बंदूक थी ॾिए। तूं सही माण्हू न आहीं। अचायो ॻारी न, मूंखे छो न बंदूक ॾींदा? अरे चरिया, बंकुल खान आयो सरदार साईं जी ज़मीन ते कब्ज़ो करण। जीअं मूंखे ख़बर पई न त मां बंकुल ते एतिरी त फायरिंग कई जो तोखे मां छा ॿुधायां। फायरिंग कई सही, वॾा माण्हू मारिया अथई, अॼु ताईं मारियो त कुतो बि कोन अथई। न चरिया, असली फायरिंग करे बंकुल खे भॼाए छॾियो मां। अरे कबूतर, सरकार मूंखे इनाम में बंदूक ॾियण जो ऐलान कयो आहे। हाणे परे थी, मूंखे देर थी थिए त मां वञा। सरकार अंधी हिन खे बंदूक ॾींदी, बंदूक हिन खां ई वॾी आहे, बंदूक ॾींदसि। पंजाब जेकॾहिं कुझु लिकायो अथई न, उहो ॿुधाए छॾ। ॿिए हंधा ख़बर पई न, घटि न थींदई। मुंहिंजन साईं, मूं अव्हां खां कुझु बि न आहे लिकायो। इहो त सुठो कयो जो मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾी, न त मूंखे कॾहिं बि ख़बर न पवे हा मुंहिंजी अनाज खे कंहिं बाहि ॾिनी आहे। बाबल साईं, मूं अव्हां खे फोन ते ॿुधाइण जी कोशिश कई, पर उन महिल पहुची तो चनेसर मुंहिंजी लौंदड़ी ते पिस्तु रखियो। हुनजे करे मूं चनेसर जो नालो कोन खयो। हाणे चनेसर सभु सचूं कंदो। सूबेदार सिकंदर मूंखे फोन करे ॿुधाए छॾियो आहे। सिकंदर ॿुधायो त उन चनेसर खे गिरफ़्तार बि कयो आहे। मुंहिंजन साईं, हाणे चनेसर साड़ में मुंहिंजो नालो खणंदो। हली तुंहिंजो नालो खणे, असांखे त पक आहे न तूं ॾुआरी न आहीं। अलाए मुंहिंजन साईं, चनेसर आहे अहिड़ी का बि। मुंहिंजन मता तव्हां हुनजे चवण में अची वञो। बाबल साईं, इहो सूबेदार 2-3 रुपए लालच में मूंखे गिरफ़्तार करे त पोइ असां मरी विया आहियूं छा? तूं परेशान न थी,
मेहरबानी मुंजन साईं हाणे ॾिसां थो वाड़े ते त मजूरनि में जो कमकार कयो आहे या न। ठीक है तू चक्कर ही अच ॾिस त मजूर कम करता या न। और से ने बंगुल जी हिम्मत ही ना है जो शींह जे मुंह चढ़े इन बंगुल ते हाशिम जा ठप्पा लगल है। इन गलत फहमी में न रह जा तभी मुर्स मानू आयो आई अवां जो के नालो न वठंदो। न बाबा साईं न असां जो अखियूं पटियूं पयूं हुन। तुम्हारी कर खबर सुमर ठीक है बाबा साईं बाकी जो पीर मुजन अनाज साड़न वारो केस कयो हो सो कूड़ो साबित थियो ऐं गुनाहगार गिरफ्तार थी इन मुजन जे अनाज के बात नहीं कयो। केर दींदो बाबा साईं इहो ही कमदार नबू वारो पुट चनेसर। चनेसर आओ बाबा साईं चनेसर गिरफ्तार भी थियो। इन जो मतलब त हाणे वक्त अची वियो आ जो इन मुजन के पांजी हैसियत याद ॾियारिजे। आओ बाबा साईं तुम्हारा रो हिसाब किताब त मुजन खां वठबो न पर इन खां अॻु में रेशम मुजन ते केस दाख़िल कंदी त मुजन रेशम जी हवेली ते कब्जो कयो आहे। थोड़ा मुझो ख्याल आहे त देर मुजन जे मुंह ते कानून जो मोचड़ो हणजे। ठीक है बाबा साईं जेका आवां जी मर्ज़ी हाणे मां हलां थो लौंग ॿाहिरि वेठो आहे असां ज़मीन ते पूरो ईंदासीं। ठीक आहे तूं भले हल। चङो बाबा साईं। मां भलियो सिनन कितड़ के हाथ ने छेड़ो कर गुलजार ता डाड़ी हर भर मां पंजो वक्त विञाए छजो डाड़ जे हाथ रे मां लगा न तू आई तो नौकर दा झोड़ो मचा ठोई अला छाते अरे बच्चो तू साहब दा गाला तो बन हल को आवार गाल बुधर ऐसा तई तई बिटा गोड़ कयो ओला सूबेदार आ तो पुटाई मथी वियो आलो हाणे छडींदु सुको न तो हल मुके छडा दे कुछ करे दे। अरे नी गाल तो बुध कमदार ने पुट जे आसरे छपर वटे गोठ में घुमंदे वडो नी काट को पुट पैदा कयो थई गुलजार जे प्रकारन जी त मुखे खबर आ वो डाड़िया मां समझम त तवारे पुट में बाटे ताणा होंदा पर उन्हें में बसड़ी लक्षण कोने को मां भले उनन बिन चंगन मुड़सन जे आसरे पटको निराड़ ते घुमंदो पियो था मुखे कड़ी खबर ते मुखे बधूड़ कराईदा नन बिन बडो कंत कयो हाणे मां त कंत खाण जड़ो बनाया दादा चने सर में वडा पानी दई अल विच जा पानी ए घट कोन दई। अरे छाजा विच जा पानी द जे बिजा पानी जे सा चंपल छडे भजी अचे हा मर्स मानू पर उडी सकर केतरो बनी हेठ वनी पयो न काठ में ऐसा बच्चने सर गुलजार करे भगो तो गुलजार छडे भग तो बहु भगो तो न तो असली कुकड़ा मैदान छडे न वयो भजंदो मैदान मारिंदो आ मेहरबानी करो बाबा सुबेदार के पल्यो इन ते त किते छोकरे चालान न करे छडे वनी सुबेदार का पैसन जो गाला सुबेदार पैसा त वठंदो न ओ बाबा ओ पैसन जो तो पुटरा न पैसा वठंदो पैसन जो तो भरियूं वठंदो भरियूं ओ देर चथो करी वनी टिठ भरी सु पैसन सा ढगा गाडेर सोचना है भगवा ये जमीन वडेरी ने समझिया जुबान संभाले गला सोडा ही ढगो असाने फसल जी भेकरण आयो आ हिन के चेंपू घणी बाहर गडीस बुधी को न मुजने पाने तो बनिया विछा चंबुक में हथ ई जमीन असांजे पोडारन जे मीरा सिंह ना है मरी विया तुझा बाडाडा
हाणे हीअ ज़मीन वॾेरी रेशम जी आहे। अजायो पाण खे बि तकलीफ़ न ॾे, असांखे बि तकलीफ़ में न विझ। थोड़ा मां वञा थो, पर यादि रखजांइ पीर मुजन तोखे पंहिंजो मौजू ज़रूरु ॾेखारींदो। अच वज़ीर। पीर मुजन मौजू ॾेखारींदो। अचो। खंडन